कुंभ मां खे ख़बर ॾींदा हलूं वहीद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ ॻोठो आरिफ सोलंकी जी रहवासण पीरसन बेवा हूरा सोलंकी कुंभ में व्याजुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। पुट खे अगवा करे खणी वञण जा इल्ज़ाम। कुंभ जे ॻोठ आरिफ सोलंकी जी रहवासण बेवा औरत हूरा सोलंकी कुंभ प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे पुट रिटायर आर्मी नर्सिंग डिपार्टमेंट मोहरम अली सोलंकीअ खे बाअसर व्याजी मुनवर वसाण ऐं आसिफ वसाण अगवा करे खणी विया आहिनि। ॻोठ आरिफ सोलंकी जी मुअज़्ज़ज़ शख़्सियत वॾेरो नादर सोलंकी कुझु ॾींहं अॻु व्याज जे पैसनि जो फ़ैसिलो कयो हुयो ऐं मुंहिंजे पुट खे 3 लख व्याज जा भरे ॾियण जो चयो हुयो। बेवा हूरा सोलंकी व्याजी मुनवर वसाण ऐं संदसि साथी आसिफ वसाण ॻोठ मां मुंहिंजे पुट रिटायर्ड आर्मी नर्सिंग डिपार्टमेंट मोहरम सोलंकीअ खे व्याज जे पैसनि में ॾींहं ॾिठे जो अगवा करे खणी विया आहिनि। एसएसपी खैरपुर डॉक्टर समीउल्लाह सुमरो खे अपील कयां थी त व्याज जे पैसनि में अगवा थियल पुट बाज़ियाब करायो वञे ऐं बाअसर व्याजुनि खे गिरफ़्तार करे कानूनी कार्रवाई कई वञे। अब्बा मुंहिंजो नालो हूरा है, मां शहबाज़ ॾिननि जी ज़ाल हा, मां यतीम हा, रन ज़ाल हा। मुंहिंजो कल्ह को पुट वसाणनि खणी वञी घर उताक में कुटियो था 60 ॼणनि कां खयो आहे तुंहिंजो पुट मां? आसिफ ऐं मुनवर वसाण धमकियूं था ॾिने असां घणो घणो कंदे पैसा न ॾींदे त असां गोली हणंदे। छाजा पैसा अथनि मां? व्याज जा था। घणा पैसा अथनि? हो त हिते वॾेरे वटि 3 लख चया हुई। मुंहिंजे पुट चयो जे तव्हां मूंखे लिखत ॾींदा त मां तव्हांखे ॾींदुमि, न त मां वटि पैसा कोन्हे। कहिड़े वॾेरे वटि फ़ैसिलो थियो? नादर साहब वटि। घणो फ़ैसिलो कयो? घणा पैसा हुया मां? हो अबा इहा ख़बर न है केतिरा, पर हुन त घणा थो अॼु बि वधे थो मुंहिंजा 5 लख अथसि। हाणे जे 5 लख मूंखे न ॾींदो त मां हिन खे गोली वॾेरे वटि फ़ैसिलो घणनि पैसनि जो थियो? मां वॾेरे तोखे घणा चया घणा पैसा भर? वॾेरे वटि ईअं चइनि पिया 4 हिन 7 हिन आख़िर पोइ हिन वॾेरे चयो ग़रीब आहे 3 लख, हिन चयो जे 3 लख मां ॾींदुमि त लिखत ॾींदुमि। वॾेरो नादर जेको काउंसलर आहे? हा उहो अॼु वई मांसि, राति वई मांसि। मुंहिंजो पुटु मारियो अथऊं, मुंहिंजा चतड़ लाहे छॾिया अथऊं। मां ग़रीब मां रन